ॻाल्हि था कनि त कंहिं मुल्क में हिकु तमामु घणो इंसाफ़ पसंद ऐं मेहरबान बादशाह रहंदो हो। खेसि 3 पुट हुआ। बादशाह जॾहिं ॿुढड़ो थियण लॻो त हुन पंहिंजे सभ खां वधीक क़ाबिल वज़ीर खे घुरायो ऐं उनखे चयो त आउं पंहिंजी बादशाही पंहिंजे 3 पुटनि मां कंहिं हिक जे हवाले करणु चाहियां थो, पर फ़ैसिलो नथो करे सघां। वज़ीर चयो त बादशाह सलामत, इन जो हिकिड़ो आसान हल आहे। इहो ॿुधी बादशाह ॾाढो ख़ुशि थियो ऐं ग़ौर सां ॿुधण लॻो। वज़ीर सलाह ॾिनी त कणिक जी हिक बोरी 3 पुटनि खे ॾियो ऐं खेनि चओ त तव्हां हिक वॾे सफ़र ते वञी रहिया आहियो ऐं 3 सालनि खां पोइ वापसि मोटंदा। तेसी ताईं हीअ अमानत सम्झी इन जी हिफ़ाज़त करियो। वापसीअ ते तव्हांखे पाण ई ख़बर पइजी वेंदी त कहिड़ो शहज़ादो तख़्त ऐं ताज जे लाइक़ु आहे। बादशाह खे वज़ीर जी इहा तजवीज़ ॾाढी वणी ऐं हुन ईअं ई कयो। बादशाह जे वञण खां पोइ 3 पुट कणिक जी बोरीअ सां गॾु सोच में पइजी विया त हाणे छा कनि जो पीउ खे इहा कणिक सही सलामत वापसि करे सघनि। वॾे पुट कणिक खे महल जी हिक तिजोरीअ जहिड़ी अलमारीअ में रखी ऐं तालो हणी छॾियो ऐं सुकून सां साहु खयईं त हिकु दाणो ईअं ई वापसि कंदो जीअं खेसि मिलियो आहे। ॿिए पुट कणिक खे ख़ाली बनीअ में जिते गाहु ऐं झंगली बूटा हुआ उते छटराए छॾियो त जीअं महफ़ूज़ बि रहे ऐं पई पोखी बि थिए। 3 पुट सोचो त पूरे 3 सालनि खां पोइ कणिक वापसि करणी आहे, इन करे बहितर आहे त इनखे पोखिजे। हुन हिकिड़ी सुठी ज़मीन ॾिसी पहिरियां उतां गाहु ऐं झंग जा बूटा कढराया, वारी ऐं पत्थर चूंडे कढराया ऐं ज़मीन खे साफ़ कयो ऐं सलीक़े सां उनखे नरम कयो, हर कायो ऐं वॾी महिनत सां कणिक पोखराए छॾी। हू ॾींहं राति सोचींदो हो त बाबा जॾहिं ईंदा त कणिक जा संग ॾिसी केतिरो न ख़ुशि थींदा। ख़ैर 3 साल इन ॻाल्हि खे गुज़री विया। बादशाह सफ़र तां वापसि मोटियो। हुन पंहिंजे 3 पुटनि खां कणिक जे बाबति पुछा ॻाछा कई। वॾे पुट वॾे फ़ख़ुर सां अलमारीअ जो तालो खोलियो, पर शर्मसार थी वियो। सॼी कणिक सड़ी कारी मिटी थी वई हुई। बादशाह खे ॾाढो ॾुख थियो ऐं हुन ॿिए पुट खां पुछियो। हू खेसि उन बनीअ ॾांहुं वठी वियो जिते कणिक उछलाई हुयईं। जॾहिं उते पहुता त ॾिठाऊं त बनीअ में किथे किथे को कमज़ोर बूटा हुआ जिन खे झंग ऐं गाह वधण ई कोन ॾिनो हो। हू शर्मिंदगीअ सां पंहिंजे पीउ खे ॾिसण लॻो त कणिक जो हिकु दाणो बि वापसि न करे सघियो। मायूस थी बादशाह 3 पुट वटि पहुतो। हू ख़ुशीअ सां पंहिंजे पीउ खे उन बनीअ ॾांहुं वठी वियो जिते परे परे ताईं कणिक जा सुनहरा संग हवा में लुॾी रहिया हुआ ऐं फिज़ा ॾाढी ख़ुशबूअ सां बहिकी रही हुई। बादशाह जे अखियुनि में ख़ुशीअ जा लुड़क अची विया। हुन पुट खे गले लॻाए ऐं शाबाश ॾिनी। बनीअ जे किनारे ते बादशाह वॾी मोहबत सां पंहिंजनि 3 पुटनि खे चयो त ख़ुदा असां इंसाननि खे बि कणिक जियां कुझु ॿिज ॾेई दुनिया में मोकिले थो, पोइ हू असांजो इंतज़ारु करे थो त असां वापसीअ ते उहे ॿिज कहिड़े हाल में वापसि खणी था अचूं। असां ज़मीन वांगुरु हूंदा आहियूं। जेकॾहिं सख़्तु ऐं पथरीला थियासीं त ख़ुदा जा ॾिनल ॿिज सड़ी कारी मिटी थी वेंदा। ॿिज जी परवरिश लाइ पाण खे साफ़ सुथरो ऐं बुरायुनि जे झंग खां पाक रखणु ज़रूरी आहे। जेको माण्हू पाण खे नरम थो रखे त ख़ुदा ताला जा ॾिनल ॿिज उते ई फल ॾियनि था। उन जे चौतरफ़ रहमतुनि जी बारिश थिए थी ऐं इंसान अंदरां तोड़े ॿाहिरां साओ रहे थो, ख़ुशबूदार ऐं मख़लूक़ जे लाइ सुकून जी जाइ थो बणिजी वञे। सोचो त अहिड़ो इंसान जॾहिं 3 गुना वधीक ॿिज खणी ख़ुदा वटि वापसि वेंदो त हू केतिरो न ख़ुशि थींदो। ॿिए ॾींहुं बादशाह भरियल दरबार में ताज पंहिंजे सिर तां लाहे पंहिंजे सभ खां नंढे पुट जे सिर ते रखियो।